धनासरी महला पंजवा। घर 12वां। एक ओंकार सतगुर प्रसाद। वंदना हर वंदना गुण गावहु गोपाल राय। श्री राम श्री राम श्री राम। पूरे मनुष्य छोड़े जी सफलता बीज ऐं फल। वंदना दंडवत बंधन अनेक बार वंदना प्रणाम चऊं। उहा वंदना जंहिंखे असां कईसीं उन इंद्रिय खां मन खां बुद्धि खां मुंहिंजे करे उते पहुचऊं। ऐं जेके पहुता जेका साहिबनि पंहिंजी शादी ॾियनि था उन में सभिनी संतनि जी गुणनि जी शादी अची थी वञे जंहिंजे हृदय मां पाणी निकिती। छा वंदना वंदना त शरीर जी थी न। मन बि चयो बुद्धि बि चयो वंदना कर। हर वंदना पोइ छा निकितो गुण गावो गोपाल राय। वो गोपाल राय। आप दिल और नाम जपावे नानक सो भगवंती भगवंत को पावे। पाण बि ॻायो ॿियनि खे ॻाल्हायो पाण जपे ॿियनि खे जपायो। फिर पाण गुण गावो गोपाल राय। मथे ॿुधासीं न श्री राम श्री राम। हा। वॾे भाग बेटे गुरुदेवा। और इहो रस्तो किथां थो मिले? गुरुनि हुन बाबा जिन कयो आहे उन्हनि मां थो मिले न। असांजा वॾा भागनि जो असां गुरुनि खे भेटूं था जिथां असांखे इहो रस्तो मिले थो। गुरुनि जो भेटण थी वियो रस्तो मिलियो केॾो वॾो फ़ाइदो थींदो। हा कोट पराध मिटे हरि सेवा। ओहो खिरोड़े अपराध ख़तम थी विया। केॾो दिलासो ॾिनो पिया। श्री राम श्री राम। संत न बणिबो फ़क़ीर न बणिबो। बाक़ी जेकी पढ़ाई आहे उहा सभु समस्या पैदा कंदी। कोई डाकू चोर लंघियो पियो वञे मुलावाज़ करे पियो हिन पाप जो हे फल हिन पाप जो हे फल शरीयत हीअं चए थी हिन जो हे फल हिन जो हे फल भेजी वियो। जंहिं महिल ॿुधाई अड़े इहे त मूंखे सभु थी चुको आहे मुंहिंजो छा थींदो? वाइदो पूरो थियो लड़ी आयुसि। जेकी तो ॿुधायो आहे त मुंहिंजो पोइ छा थींदो? भोगणो ई पवंदो। ओहो हाणे थी वियो त थी वियो आहे न। हाणे थी वियो त थी वियो आहे न। कुआड़ी लॻाए
जिथे उहो ताते इहो अॻितो वियो फ़क़ीर वेठो फ़क़ीर साईं मां गुनाहगार आहे मतिलबु सभु गुनाह थिया आहिनि माफ़ी थींदा अड़े तुंहिंजे चवण खां अॻु में तोखे माफ़ी थी आहे ॿुधी थो ॻाल्हि या न ई ॿुधो त तूं भायो बसि माफ़ी माना भुल महसूसु कयो बसि शास्त्र में लिखियो आहे पाप का दंड पश्चाताप यादि करे छॾियो नोट करे छॾियो पाप का दंड पश्चाताप बसि पोइ हे सजा जेके निंदा कनि था उन पापी करण वारे जी अपराध करण वारे जी उहो सजा ॿार उहे था ढोए वञनि हो निटुलो थी वञे संतनि जो संग न कयो तॾहिं था निंदा कनि राम श्री राम वॾे भाग भेटे गुरुदेवा खोट पराध मिटे हर सेवा पराध माना अपराध मिटे हर शेवा हरि जी शेवा माना हरि जो ध्यानु हरि जो सुमरण हरि में लीन थियणु चरण कमल जाका मन रापै हा भागण वारा हे वचन जेके गुलनि जहिड़ा आहिनि इन वचन सां जंहिंजो मन मिक्स थी थो वञे रापे माना हा रापे जंहिंजो रापियो उनजी निशानी कहिड़ी हा सोग अगन तिस जन न व्यापै उन भक्तनि पुरुषनि खे शोग जी अग्नि न सताईंदी चिंता त रहंदी कोन रख नाम ते हिकिड़ो अखर थियो न छिणक पोइ छा थींदो सॼे संसार किथे ख़बर आहे हा छिणक पोइ छा थींदो पोइ त ख़बर ईंदियूं न हिते हे थियो हिते हे थियो हिते हे थियो हा कोई तर्क आहे शोक में जीव जले थो न वरी बि यादि अची वियो शिकवा न कर गिला न कर ये दुनिया है प्यारे यहाँ गम के मारे हे गम हे गम हे गम हे गम तड़पते रहे तड़पता ई रहंदा ईअं कंदे मरी वेंदा समाधान कोन ढूंढींदा असां हिन हीअं कयो मां असां हीअं कयो हिन हीअं कयो हिन हीअं कयो संसार सॼो ईअं ई जेके हाणे माण्हू ॿ टे ॻाल्हियूं करे हिन हुनजो गिला न कयूं ॻाल्हियुनि जा नमूना टे थींदा आहिनि का निजी का वहिंवार ॻाल्हि आहे हीअं धंधे धाड़ी जे त पोइ परिवार ॻाल्हि आहे उहा बि टी इहा बचंदी न पुटु हाणे माण्हू खे वहिंवार ऐं परिवार खां सवाइ टी ॻाल्हि कंहिंजी गिलाने खे बचंदी न हे हीअं हे हीअं सुठो हिकु सोग अगन में शोग जी अग्नि में मन न व्याप श्री राम श्री राम बाक़ी अॻिते जो हा सागर तरया साधु संगे सागर छा चओ सागर वासना भेण वरी काॾे पहुची वई वासना कामना विकार इन जो सागर भरे पिया आहिनि पुट मन में इहो हले थो न मन में जेके मन रूपी सागर में जेके लहरियूं हलनि थियूं इहे हलनि थियूं न का न का इंद्र जी वासना मां तके थो ॻाल्हायां थो या विकार विकार में तृष्णा अची वई ॿियो कामनाऊं टपड़ हे हुजनि ऐं इंद्र जी विषयूं इहो सागर तरण थींदो चरण कमल जंहिंमहिल ज्ञान हृदय में अची वियो त संतोष कंदो न जेके मिलियो आहे उहो संतोष जेकी बणिजे वाह वाह श्री राम श्री राम श्री राम श्री राम हा असां त गुज़री विया आहिनि बाबा साईं जीवन सॼो सागर दरिया साधु संगे साधु संगे हा निर्भव नाम जपो हर रंगे हरि जे प्रेम में रंगे माना
हरि जे प्रेम में निर्भव थी करके निर्भव थी। ये भव तो संसार है न, परमात्मा तो निर्भव है न। निर्भव नाम जपो हर रंगे। श्री राम। श्री राम। बस हाँ हाणे परधन ॿ वॾा संसार खे पाप लॻाए लॻा पिया आहिनि रोज़, थियनि ई थियनि था। ॿुधासीं न? हा। परधन दोख किछ पाप न फेड़े। पर धन दोख, मां हिकिड़ो ई चवां खणी, हिकिड़ो लिखियलु आहे, पर न लिखियलु आहे। हे तव्हां विद्वान में ॿुधबो हो त हे छो थो वधे, इहा शइ सिंध में न हुई, मुंहिंजे गले ई न उतरंदो। हे विद्वान चवनि छा था पिया, हे तजुर्बो त न आहे। हो ख़बर पइजी त वाकई हे त योगा थियो आहे, न त सभु आश्रम वधे थो त अलाए छा कंदा। हो पर धन दोख, परा धन ॾिसी करे दोष पैदा थिए, इहो जेकर अहिड़ो मूंखे बि हुजे आहे, कंहिंखे न आहे इहा शइ। चावड़ी जो भाई थोरो ॿोधा न वञो, साइकिल आहे त स्कूटर हुजे, स्कूटर आहे त कार हुजे, हीअ हुजे, हे हुजे, हे हुजे, हे हुजे, हे हुजे, इहो परधन दोष आहे न। इहो सभु दोष पैदा कंदा न, भई हिनखे डपल आहे त मूंखे बि हुजे। इहो पंहिंजे क़ौम में ईअं थींदो न। हे छो थो थिए, इहो त कंहिं कंहिंखे दुख आयो हूंदो, चवंदो भेण हे वधंदो थो वञे, उहा ॿी ॻाल्हि आहे, वरना जर्नल छा आहे। श्री राम। श्री राम। कार में चओ पिया वठी पियो जजवान, नागपुर में दीवान जाइ ते कोई वॾो शोरूम आयो विच में रस्ते में, साईं हरीशलाल चयो इहो शोरूम हुजे। हा भाई इहे न ॻाल्हियूं कंदा। अरे परधन दोख किछ पाप न फेरे, माना इहो पाप आहे न, इहो पाप उन्हनि खे फटकंदो न। परायो धन जो उन्हनि खे पाप फटकंदो न। जीअं ग़रीबी सेठ खे पिटको करे 24 कलाक पिटे पियो, सेठ जो पैसो ख़राबु न थींदो। ग़रीब पाण खे नथो ॾिसे पियो, मुंहिंजा कहिड़ा लक्षण आहिनि, तंहिंजे करे मां ग़रीब थियो आहियां, कुझु न कयो आहे तॾहिं न ग़रीब आहे। पोइ दिमाग़ में सेठ जी परवाह कान्हे, सेठ जे वातो कोन निकिरंदो आहे, मां कंहिंजे ग़रीब जी परवाह न आहे, कोई ग़रीब रहियल हूंदो, मां कॾहिं सेठ जी परवाह आहे छा। हाणे तूं नौकिरी कंदे न त धिका खाईंदे, पैसो बि न थिए त पंहिंजो धंधो कीअं कंदे भाई, सम्झो न। हे छा थो करे, सेठ जो धंधो वेंदो त पंहिंजे विकारनि जे करे वेंदो, पंहिंजे अवगुण जे करे वेंदो, तुंहिंजे ग़रीबी जे करे कोन वेंदो, जेका तुंहिंजा लक्षण आहिनि। सेठ ईंदो उन में मानवता आहे, हवा हेॾे वियो, हुन ग़रीबी में इहो न आहे क़दुरु त सेठ आयो आहे, भई हुनखे मां उथी जाइ ॾियां या विहां, ईअं ॾिठो आहे। ॻाल्हायां थो त समिती न आहे, इहे मां ईअं थो ॻाल्हायां छॾो मथो मथो, क़दुरु ई कोन्हे। असां हिक ॿिए सां उथंदा सुञाण सां, सेठ ॾिसी किथे था उथूं, पाण आयो आहे पाण ॾिसंदसि हुनखे। अरे माण्हू चाहींदे सेठ थी पवंदो आहे। राम कंहिंजो कमाए पीउ कमाईंदो हुयो, पुटु कमाईंदो हुयो त बि धन जो वधीक जमा न थी सघियो, कंहिंजो ॾाढो कमाईंदो हुयो, जंहिंमें प्रभु कला बख़्शी आहे, शास्त्र लिखियो आहे, उन कला वारे खे नमस्कार कयो। धन बि हिकु कला आहे न। असां इहो कूड़ पाप सां तोखे नथो करणु अचे छा, भई कूड़ पाप सां हिन कमायो आहे न, खणी खणी झटके असां चई वेंदो तोखे नथो करणु अचे छा, सच ॻाल्हि लाइ महिनत करणी पवंदी, कूड़ ॻाल्हि लाइ कहिड़ी महिनत आहे।
पंहिंजो त ॻाल्हाईंदो हर कोड़ थो ॻाल्हायां रिहान आहे न सचाई आहे न जे मथां तरक कहिड़ो आहे जी पर धन दोख किछु पाप न फेड़े कृपा सम्झो जो अर्थ असांखे थिए थो बसि जॾहिं पाप न फेड़ींदो त पोइ जम जंदार न आवे नेड़े जम असांखे सज़ा छो ॾींदो तकलीफ़ छो ॾींदो नेड़े ई न ईंदो जंहिंजे लाइ हुजे श्री राम श्री राम बसि आख़िरी में फतवा में साहब हा तृष्णा अगन प्रभ आप बुझाई प्रभु प्रभु बसि वाह अहिड़े दर ते वेठा आहियूं जंहिंखे तृष्णा हुई तृष्णा अगन तृष्णा जगनी अञा 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 ओ प्रभु आप बुझाई प्रभु बस नानक उधरे प्रभ शरणाई प्रभु जी शरणाई आया संत लोग दुख में सुख में घाटे में नफ़े में हानि में लाभ में यश में अपयश में निंदा में औसत में संयोग में वियोग में जीअं तूं रखें प्रभु श्री राम श्री राम पंहिंजी हलंदी हलाई हा भॼन ठहिया सिंधी में शुक्र मुंहिंजा मालिक जीअं तूं हलाई शुक्र मुंहिंजा मालिक जीअं तूं हलाई वस वारो आहीं वस वारो आहीं शुक्र तुंहिंजा मालिक याद पट ते विहारे चाहे फरमान काढियो हले न भॼन हा हा मथे हले न मगर पट ते उथंदासीं पट ते वेठा हूंदासीं हा श्री राम वांदा न वियो मां कीअं चवां पाण वांदो थी पियो हाणे राति पढ़ियासीं डुंगरो जो महाराज हा वॾो पाप आहे वांदा न वियो कुझु कयो पिया चई परमात्मा हेॾी ॻाल्हि लिखी वियो संतो त आपको संपत्ति देगा परमात्मा समा नहीं देगा समय का थी कदर करो समय नहीं लौटाएगा तो बैठ न जाओ कुछ ना कुछ करते रहो चइबो न भाई वेही वधंदो या अरे कुछ कंदे तो लिखबो न भाई कंहिंजो तूं कमु आहे वेठो आहे रात जो साईं जागृत जी शेवा आहे सभई मुंहिंजे मथां वेठा छा कंदा पिया भाई शेवा कयो न रात जो जागृत ॿी बि शयूं पयूं आहिनि श्री राम हुनखे तरीक़ो कोन थो अचे कराइण जो बसि वञो साईं जन जी शेवा में अरे साईं जी शेवा में जेको मथां को लही अचे जंहिंखे ख़बर पवंदी सभु कंहिंखे ख़बर आहे साईं जी शेवा जी जन मोकिले ॾींदा वञ साईं जी शेवा में राम बसि पूरो थी वियो न चाकर राखो जी कन्हैया चाकर राखो जी चाकर राखो जी कन्हैया चाकर राखो जी चाकर हो सा भोग लगे सा नितुट दर्शन पैसा चाकर हो सा हो
चाकर राखो जी चाकर राखो चाकरी में दर्शन मांगो सिमरन मांगो खर्चीवा सिमरन मांगो खर्चीवा भाव भगत गरीबी मांगो तीनों बातें सरसीवा भाव भगत गरीबी मांगो तीनों बातें सरसीवा साकर राखो जी खड़े हो जाए बाजो चाकर जाकर योग करन दे जोगी सुधर तप करे सन्यासी अकेला गायो घट सब गायन को भले भजन करन ते साधु सुधरे वृंदावन के वासी भजन करन ते साधु सुधरे वृंदावन के वासी सावन सागर राखो जी मोजी पूछे मदन मोहन मोर मुकुट माथे तिलक विराजे गल मोतियन की माला वृंदावन में धन चरावे मोहन मुरली वाला वृंदावन में धन चरावे मोहन मुरली वाला मोहन मुरली वाला मोहन मुरली वाला सावर राग सागर राखो जी मोजी पूछे मदन मोहन रोजगार कुछ मोजी पूछे मदन मोहन से मोजी कुछ आपो महतास खाना थे तीन लोक जागीरी टई लोक में थींदा न केॾो ॾो ख़र्च इहो तीन लोक जागीरी पाई आवागवन मिटाया फकीर जो चारे कुंडा जित वेहे मुख्तार छो उनखे दाव कोन्हे साईं भगवान दास साहिबु ॻाल्हि कंदा भगवान राम जे दरबार में न्याउ थींदो हो ॿारो घंट लॻल हो नोड़ी लॻल हुई उनखे कंहिं महिल घंट वॻो ॾिठो त ॿार कुतो आहे अरे सरकार बाबा कहिड़ी फरियाद आहे चए मूंखे फ़क़ीर लठाई आहे इन जो फरियाद थिए मोट ते फ़ैसिलो थिए फ़क़ीर खे घुरायो वियो भई छो लठाईंसीं हो चई चौंक ते जंग मथे करे पेशाब पियो करे भई छो पियो करे भई जेको चौंक आहे उहो कंहिंजो कोन्हे न
जवाब न सोचे जी बाबा पासीरो थी वियो छंडा बि न पिया कंहिंखे दिक़त न आई बाक़ी त पूरो दरियायो कुतो त पूरो दरियायो पोइ उन्हनि खे कहिड़ी सज़ा ॾियूं राम उहा सज़ा असां सां लागू थी वेंदी चइनि की मंदर जो पुजारी करे रखोसि और हिते मंदर जे पुजारी होॾे तोखे सज़ा ॾिनी अथई वरी मंदर जे पुजारी ओहो चई मंदर जी बती ॿारींदे बि गिह जे ज़री पंहिंजे नहण जे अंदरि अची वई उहा मुंहिंजे पेट में वई त बि पंहिंजो हिसाबु कंदी जॻाए छॾियो जॻाए छॾियो तीन लोग जागीरी पाई दादू दावा दूर कर दावा दूर कर बिन दावे दिन कट बिन दावे खेते सौदागर हो गए इस पसारी दे हट कंहिंजो दाव थो करे श्री राम कबीर साहब बाणी में दावे दाजत होता है दावे जात हो दावे करण वारा जल्दा ई पिया ॾिसो ग़रीब खे हर शइ जो ख़्यालु आहे सेठ खे ख़्यालु कोन्हे ग़रीब जो को बि किरी पियो वीचारो ख़्यालु थींदो सेठ खे को बि ख़्यालु कोन थो थिए हे छो किरियो अरे अरे दाव जलाईंदो पियो दावे दाजत होता है निर्दावे रहे निशंक जो जन निर्दावे रहे सो गने इंद्र जो रंग राजा इंद्र टे निकिरंदो देवता उन्हनि खे पंहिंजे अॻियां को रंग सम्झंदो तूं आम माण्हू आहे साईं जन गुरुदेव बसरो ॿुधाईंदा हुआ अरब खरब लो धन मिले उदय अस्त लो राज जानो सूरज उभरे जाने सूरज लहे एस ताईं छो न राज हुजे अरब खरब लो जो धन हुजे तुलसी जितन शांत होए तुलसी आवे कौने काज 60 गाठ 60 गंढिन जी लंगोटी हुजे 60 गाठ गोपीन को और भाजी बिन लून तुलसी जो चित शांत होए तो इंद्र बापरो कौन खोलन सम संतोषन और सुख तप न सिम्या समझान ब्रह्म ज्ञान समदान न धर्म न दया समान असां गृहस्थी माण्हू कर्म में संतोष न फल में संतोष पंहिंजी महिनत सां कमाए असांजो धर्म आहे बोल गुरु नानक देव की श्री राम जय राम जय जय राम जप श्री राम राम जय राम जय जय राम जय राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय 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 जय राम
चुप कर जाता हूँ, किससे बैठे हो? मैं कितना लगाते जाता हूँ तो राम शिव राम कृष्ण भगवान की जय, हर हर महादेव की जय, सनातन धर्म की जय, भारत मंडल की जय, बोल गुरु नानक देव की जय, सतगुरु साईं खोताराम राम साहिब की जय, सत्य साईं सतनाम रामदास साहिब की जय, कोई अमर शहीद साईं साईं कमरान साहिब की धन जय, धन सखी वा सुधाराम साहिब की जय, श्री माता साहिब की सर्व जय, संतन महात्मा महात्माओं की की जय, सर्व संतन तन को पैरी पै साधु बोलो लाल कहो